पेट्रोलियम मसनूआत की कीमतों में इजाफे ने शदादकोट के शहरियों को तकलीफ देने के साथ मौजूदा हुकूमत की कारकर्दगी से मायूसी का इजहार और वॉच न्यूज के सामने अपना दर्द बयान करते हुए कहा कि मौजूदा हुक्मरानों ने जीने की सारी राहें बंद कर दी हैं, बस एक खुदकुशी का रास्ता बच गया है और मौजूदा हुक्मरान चाहते हैं कि हम वो भी करें। को पेट्रोल डे बाय डे वधे तो वरी माण्हुनि खे परेशानियां ऐं हिकु रेट नथा वधाइनि, कॾहिं 8 रुपया कॾहिं 10 रुपया कॾहिं 100 रुपयो, वरी कॾहिं कॾहिं ॾिसो त रुपयो था लाहिनि। उन जे बावजूदि पेट्रोल पंप माफ़िया वारनि वटि पेट्रोल कोन्हे, उहो ॾियनि नथा। असां अवाम हद खां वधीक परेशान आहियूं। अखे ॿूटा रहंदा उहा अवाम सां खेॾणु छॾे ॾियनि। महिरबानी कयो, इहे कम छॾियो, बहितर पंहिंजे अवाम जो ध्यानु ॾियो, अवाम जो कुझु ख़्यालु कयो। हिन ज़ुल्म जी इंतहा आहे। जंग हिकिड़े हंध ते लोड़ियूं असां था, डीज़ल ऐं पेट्रोल ॿोत आहे असांजे लाइ। असां ईअं ई मरी वेंदासीं पेट्रोल हुजे। एॾी महांगा थी सघे थो 8-10 ॾींहं अञा बि छाट थी सघे थो अञा महांगो थिए त असां अटो बि न खाई सघंदासीं, मानी बि न खाई सघंदासीं। ख़ुदा कारण असांजे वॾे वज़ीरनि खे सभिनि खे चयो आहे, ज़रदारी साहब खे, ख़ुदा कारण एॾो ज़ुल्म न कयो असां सां। असां पाकिस्तानियुनि सां एॾो ज़ुल्म न कयो। तेल ऐं पेट्रोल जे लाइ असांखे सजाए, असांखे मारायो न। एॾी महांगा गैर बर्दाश्त कंदो। तव्हां वटि त किरोड़े खरबे रुपया आहिनि, तव्हांजी त पूरी अलाह बि न कई आहे। पर असां गरीबनि ते रहम कयो, असां मिस्कीननि ते रहम कयो, खुदा कारण रहम कयो। उनका मजीद कहना था कि जिस तरह पेट्रोल डीजल की कीमतें दिन ब दिन बढ़ रही हैं, वो सब समझ से बाहर है और मजीद अच्छाई की उम्मीद मौजूदा हुक्मरानों से करना बिल्कुल नामुमकिन है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश टीवी, शदादकोट।